रिपोर्ट ॾींदा हलूं नौशहर फिरोज़ शहर में वधंदड़ गंदगी ऐं रस्तनि ते पाणी बीहण ख़िलाफ़ GUI जे सॾ ते एहतजाजी रैली कढी वई। रैलीअ में कारकुन समेत शहरनि जे वॾे अंग शिरकत कई। जॾहिं त रैली रियाज़ कॉलोनीअ खां शुरू थी ऐं शहर जो गश्त करण बाद DC ऑफिस पहुती, जिते मेन गेट बंदि करे धरणो हयो वियो ऐं सफ़ाई न थियण ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते GUI अॻुवाणनि अकरम पीरज़ादो, रशीद भुट्ट, अब्दुल हक राजपूत, अॻूणे नायब नाज़िम डॉक्टर अब्दुल कदीर मेमण, नवाज़ लीग अॻुवाणनि मंसूर मुग़ल, ज़ाहिद रिंद, PP शहीद भुट्टो जे अॻुवाण वज़ीर वगण, वसीम नगराज ऐं ॿियनि चयो त इंतिज़ामिया जी नाअहली सबबि सॼो शहर गंदगीअ जो ढेर बणिजी वियो आहे। शहर जा रस्ता गंदे पाणी में ॿुॾल आहिनि, जंहिं सबबि शहर जो कारोबार मुतासिर थी रहियो आहे ऐं शहरनि लाइ मुश्किलातूं वधी वियूं आहिनि। गंदगी सबबि बीमारियूं पखेड़िजी रहियूं आहिनि ऐं शहर में धप शहरनि जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे ऐं केर बि नोटिस वठण वारो न आहे। हिननि चयो त शहर मां गंदो पाणी निकाल करायो वञे, जीअं शहरी सुख जो साह खणी सघनि। रिपोर्ट अता हुसैन समो, अमल न्यूज़, नौशहर फिरोज़।